अस्सलाम नाज़रीन, हमारी सुपर प्रोग्राम फोकस ऐं मां आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, अॼु असां सां गॾु स्पीकर सिंध असेंबली सैयद अवैस कादर शाह साहब महिमान तौरु मौजूदु आहिनि ऐं असां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध असेंबली जे परफॉर्मेंस ते। छाकाणि त कस्टोडियन आहिनि पाण हिन हाउस जा, त कीअं उनखे हलाइनि पिया। ऐं हमेशह इहो सुवालु उथंदो आहे त जेको स्पीकर हूंदो आहे उहो जानिबदार हूंदो आहे, पंहिंजी पार्टी खे वधीक स्पेस या टाइम ॾींदो आहे। त इहा बि हिकिड़ी वॾी ज़िम्मेवारी हूंदी आहे कस्टोडियन जी तौर ते, त हू सभिनी मेंबर्स खे हिकु जहिड़ो करे हली ॾिसे। हुन सां गॾोगॾु असां जेका मौजूदा बरसातुनि जी जेका सूरत हाल आहे, इन हवाले सां जेका हुकूमत जा एफर्ट्स आहिनि उन ते बि शाह साहब सां ॻाल्हाईंदासीं। ऐं ख़ासि तौर ते शाह साहब जो तालुक़ु सखर सां आहे, त सखर जी जेका डेवलपमेंट आहे या सखर में जेके हुते इशूज़ आहिनि इन हवाले सां, छाकाणि पाण माज़ी में वज़ीर बि रहिया आहिनि, त कहिड़ी कारकर्दगी हुननि जी रही आहे, त इन सां लाॻापियल जेके आहिनि असांजा जेके प्रोग्राम आहिनि उहे अॼु असांजे प्रोग्राम में शामिलु हूंदा। शाह साहब, वॾी महिरबानी तव्हां सां वक़्तु ॾिनो। तव्हां असेंबली जा स्पीकर थिया आहियो ऐं यकीनन फस्ट टाइम थिया आहियो, त तव्हांजे लाइ हिकिड़ी चैलेंजिंग जॉब त हूंदी। अञा मुख़्तसिर वक़्तु थियो आहे, अञा शायदि इशूज़ खे तव्हां सम्झी रहिया हूंदो, त केतिरे हद ताईं हाणे तव्हां सम्झी चुका आहियो असेंबली, छाकाणि त वाॻू जेके आहिनि हाणे तव्हांजे हथ में आहिनि, त उनखे केतिरे हद ताईं मज़बूती सां तव्हां हाणे पकिड़े चुका आहियो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मूंखे ही अल्हम्दुलिल्लाह 11 साल आहिनि पार्लियामेंट में। 2013 में मां पहिरियों दफ़ो इलेक्ट थियुसि एज़ एन MPA। लीडरशिप जी महिरबानी आहे, अल्लाह साईं महिरबानी कई। मुंहिंजी लीडरशिप मूंखे हिन पोज़ीशन लाइ एलिवेट कयो, उते विहारियो हिन पोज़ीशन ते। ॾिसो, असेंबली जो वहिंवार त सम्झियल आहे, 10 साल मूंखे ऑलरेडी थी चुका ऐं काबीना जो वज़ीर बि रहियो आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जंहिंमहिल तव्हांखे का नई पोज़ीशन मिले थी, उन जा तरीक़ेकार अलॻि हूंदा आहिनि, उन जे लाइ तव्हांखे महिनत करणी पवंदी आहे, शयुनि खे सम्झणो पवंदो आहे। भली तव्हां केतिरा ई सीनियर हुजो, तव्हांखे केतिरो ई तजुर्बो हुजे, पर मुंहिंजो मञणु इहो आहे त तव्हां जॾहिं बि हिकिड़ो नओं ॾींहुं तव्हां इंशाअल्लाह तव्हां डेली बेसिस ते का न का शइ सिखो था। त मां इन शइ जो क़ाइल आहियां त जॾहिं बि तव्हां असेंबली ईंदा आहियो, तव्हांखे रोज़ु हिकु नई शइ सिखण लाइ मिलंदी आहे। त हिकिड़ो इहो सिस्टम आहे त इंसानु जेसि ताईं ज़िंदा आहे, डेली बेसिस ते का न का नई शइ सिखे थो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हीअ हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल पोज़ीशन आहे, इन जूं ज़िमेदारियूं आहिनि, इन जा कुझु तरीक़ेकार आहिनि, उनखे फॉलो करणा पवंदा आहिनि। ऐं मां ख़ुशनसीब थो सम्झां पाण खे त मूंसां गॾु मुंहिंजी असेंबली में मुंहिंजा सीनियर्स वेठा आहिनि। ऐं निसार खोड़ो साहब जॾहिं असां पहिरियों दफ़ो असेंबली में आया हुआसीं, त एज़ अ स्पीकर उन असांखां ओथ वरितो। अॼु उहो बि एज़ अ मेंबर मुंहिंजी हाउस में आहिनि। आगा सिराज अहमद ख़ान दुरानी साहब, जेको 10 साल स्पीकर रहियो, उहो बि मूंसां गॾु हिन हाउस में मेंबर आहे हिते हाउस में। ऐं साईं क़ाइम अली शाह साहब, स्पेशली चीफ मिनिस्टर सिंध साईं मुराद अली शाह साहब, छो त उन सां घणो वाबस्तगी रही आहे, उन सां कैबिनेट में बि रहियो आहियां, घणो उन्हनि सां सिखण लाइ मिलियो आहे। त मुंहिंजा सीनियर्स मौजूदु आहिनि ऐं इहो अलाह जो शुक्र आहे त जॾहिं तव्हांखे सुठी पोज़ीशन्स ते अचो था ऐं तव्हांजा सीनियर तव्हांखे गाइड करण लाइ मौजूदु आहिनि, त तव्हां सुठो परफॉर्म कंदा। ॿियो त ज़ाहिर आहे, छाकाणि त तव्हां मेंबर अचो पिया, मूंसां त टियों भेरो तव्हां आया आहियो, त काफ़ी शयुनि जी एॾी हाणे कोन थींदी हूंदी परेशानी, पर उनजे बावजूदु तव्हांजे लाइ जेको सभ खां वॾो चैलेंज आहे उनखे कंडक्ट करणु, उनखे हलाइणु, त उनखे केतिरो गैर जानिबदारी सां तव्हां हलायो पिया। छाकाणि इहो वॾो सुवालु थींदो पियो आहे हमेशह, अपोज़िशन रड़ियूं कंदी आहे त भई स्पीकर साहिब जो जेको आहे उहो थोरो हुकूमत वारे पासे ॾे वधीक हूंदो आहे, त तव्हां उनजी केतिरो ख़्यालु पिया रखो त न सभिनी खे बराबरि हलाइणो आहे? ॾिसो, इन जो जवाबु मां ईअं ॾींदुसि त मूंखे हाणे 6 महीना कम बेश पूरा थियण थिया आहिनि। इन जो बहितर जवाबु तव्हांखे अपोज़िशन जा मेंबरान, जेके 3 असांजूं अपोज़िशन जमातूं हिते आहिनि, MQM आहे, JUI आहे ऐं सुन्नी तहरीक या PTI, जेको तव्हां चओ, उहे दोस्त आहिनि, उहे तव्हांखे ॾेई सघनि था त स्पीकर साहिबु उन्हनि खे केतिरो टाइम ॾिए पियो, स्पीकर जे तरफ़ां उन्हनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो केतिरो ॾिनो वञे पियो, उन्हनि जा क्वेश्चन्स कीअं अचनि पिया, रेज़ोल्यूशन्स अचनि पियूं। बहितर जवाबु तव्हांखे उहो ॾींदा। ट्रेजरी बेंचिस त ट्रेजरी बेंचिस आहिनि, पर हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां त 50 साल खां जे तव्हां कंहिं बि सीनियर स्पीकर जेको रहियो हुजे नेशनल असेंबली जो, प्रोविंशियल असेंबली जो, उन खां पुछंदव त हर स्पीकर जे लाइ इहा शइ हिकिड़ी चवंदा आहिनि त अजीब हूंदी आहे, त हुकूमती धुर चवंदी आहे त असांखे टाइम घटि पियो मिले, अपोज़िशन जमात चवंदी आहे त असांखे टाइम घटि पियो मिले। पर मां पंहिंजी कोशिशि कई आहे, 6 महीना थिया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह तारीख़ आहे 12 सालनि में इन हिकिड़ी नंढी कोशिश जो मूंखे सिलो इहो अल्लाह साईं जी महिरबानी सां मिलियो त 12 सालनि जी तारीख़ में बजट जंहिं तरीक़े सां हिन दफ़े पेश थियो आहे, इहो उनजो सबूत आहे, इहे एफर्ट्स आहिनि। ऐं मां थोराइतो आहियां इन में अपोज़िशन जी सभिनी जमातुनि जो, पंहिंजी ट्रेजरी बेंचिस वारनि जो, त सभिनी दोस्तनि पंहिंजी स्पीच कई, सभिनी खे टाइम ॾिनो वियो
ऐं इज़त जे एतिराम जे दायरे में रही जमूरी अंदाज़ में स्पीचिस कयूं हुयूं। कंहिं ते ॻाल्हायो न वियो, माज़ी में जेको बि थींदो रहियो उनखे नथा वरजायूं, नथा दोहरायूं, अलाह ख़ैरु कयो, त उहो तरीक़ेकार न रहियो। ठीकु आहे, तनक़ीद थींदी आहे, तनक़ीद जमूरियत जो हुस्न आहे, तनक़ीद ज़रूरी आहे, ज़रूरी आहे। ऐं हर को पंहिंजे इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव जेको बि अचे थो जंहिं बि जमात सां, उहो अचे ई पंहिंजे माण्हुनि जूं उहे सेंटिमेंट्स खणी थो, त हुनजे माण्हुनि जा सेंटिमेंट्स छा आहिनि, हुन ते एतमाद करे हिन ऐवान में मोकिलियो अथऊं। हर को उन्हनि जी ॻाल्हियुनि जी, उन्हनि जे सेंटिमेंट्स जी तर्जुमानी कंदो अची हिते। सभिनी खे मौक़ो ॾिनो वियो, सभिनी स्पीचिस कयूं, जमहूरी अंदाज़ में कयूं, सुठे तरीक़े सां अल्हम्दुलिल्लाह बजट पास थियो। इन जो जवाबु मां ईअं ई ॾेई सघां थो, वधीक तव्हां कंहिं ॿिए MP साहिब खां पुछंदो त तव्हांखे वधीक बहितर ॿुधाईंदो। हिकिड़ी त इन में को शक कोन्हे त सिंध असेंबली जेका आहे पाकिस्तान खे ठाहिण वारी असेंबली आहे। पहिरियां रेज़ोल्यूशन हिन असेंबली पास कयो। इन असेंबली जो स्पीकर थियणु हिकु ज़ाहिर प्राउड मूवमेंट हूंदी तव्हांजे लाइ, अल्हम्दुलिल्लाह। ऐं उहा छाकाणि उहा हिकिड़ी सिधी शइ आहे जेके माण्हू सम्झी बि सघे थो त भई उहा असेंबली जीअं पाकिस्तान ठाहियो हुजे ऐं अॼु तव्हां उनजा स्पीकर हुजो, उन सां गॾो गॾु हिकिड़ी ॿी शेप आहे, उहो तव्हां ज़रूरु मां चाहींदुसि अॼु तव्हां एक्सप्रेस कयो उनखे। त जॾहिं इहे तव्हां जेके सीनियर्स जा नाला खया आहिनि, उन में चीफ मिनिस्टर साहिबु ऐं साबिक़ चीफ मिनिस्टर साहिबु या ॿिया जेके तव्हांजा जेके स्पीकर रहिया आहिनि सीनियर सभु, हाणे जॾहिं तव्हां सीट ते अची वेठा आहियो त हू तव्हांखे उथी करे चवंदा आहिनि जनाब स्पीकर साहिबु, पोइ कीअं छा फील थियो जॾहिं फस्ट टाइम तव्हां? ठीकु आहे, कुझु थी सघे त पार्लियामेंट में नवां आया आहिनि, उहो मुंहिंजो ॿियो सुवालु हूंदो त जूनियर त आहिनि, पर काफ़ी तव्हां खां सीनियर लीडरशिप में बि सीनियर माण्हू वेठा आहिनि ऐं तव्हां खां सियासत में बि सीनियर वेठा आहिनि। हाणे उहे उथनि था, ज़ाहिर तव्हां स्पीकर आहियो, ओॾी महिल तव्हांखे कीअं फील थींदो आहे जेॾी महिल हो उथी बि चवंदा आहिनि जनाब स्पीकर साहिबु? ॾिसो, तव्हांखे पहिरियों बि चयुमि त रब पाक जी ज़ात जा लख अहसान आहिनि, शुक्रगुज़ार आहियां हुनजो, ऐं वधि में वधि शुक्रगुज़ार आहियां पंहिंजी लीडरशिप जो। ऐं स्पेशली मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मां इन जे करे बि घणो ख़ुशनसीबु आहियां त ख़ुदि मुंहिंजी लीडरशिप हिन हाउस में वेठी आहे। हिन वक़्तु जंहिं महिल मां स्पीकर आहियां, अदी फरियाल टालपुर साहिबा जन बि हिन हाउस में आहिनि। ॾिसो, ॾाढी प्राउड मूमेंट हूंदी आहे हुन वक़्तु, ख़ुशी थींदी आहे जंहिं महिल सीनियर्स उथी चवनि था जनाब स्पीकर। बिल्कुलु चेयर खे इज़त करे रहिया आहिनि, ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि बि आहे, प्राउड मूमेंट बि आहे, पर हिकिड़ो इहो ज़िमेदारी जो अहसास बि आहे। ऐं पंहिंजी पार्टी लीडरशिप जे तरफ़ां ईअं सम्झो त हिकिड़ो एतमाद आहे त असां जंहिं पंहिंजे MP खे स्पीकर करे विहारियो आहे, ऐं पार्टी लीडरशिप ख़ुदि वेही करे बि उथी बि जन अदीजन चवनि था, त तव्हां सम्झो त इन खां वधीक एज़ाज़ु कहिड़ो हूंदो। ऐं इहो एज़ाज़ सां गॾोगॾु जीअं मां पहिरियों चयो त हिकु वॾी अहम ज़िमेदारी आहे, हिकु तमामु वॾो वज़न आहे। ऐं मां इहा दुआगो आहियां अल्लाह साईं जी ज़ात खां त 5 साल ई मां हिन ज़िमेदारी खे सुठे तरीक़े सां ख़ुशि असलूबी सां निभाए सघां। पर इंडीड इहो हिकिड़ो ॾाढो ख़ुशीअ जो मोमेंट हूंदो आहे, प्राउड मोमेंट हूंदी आहे। हिते छा त ॿी हिकिड़ी शइ त तव्हां ज़ाहिर जॾहिं तव्हांजी नॉमिनेशन्स थी ऐं उन खां अॻु में ज़ाहिर पार्टी तव्हां सां ॻाल्हायो हूंदो, तव्हांखे ॿुधायो हूंदो त असांजो फ़ैसिलो थियो आहे त तव्हांखे असां स्पीकर तौरु नॉमिनेट कयूं पिया, त छा ॿुधायो वियो, कहिड़ा टारगेट्स ॾिना विया त भई हीअ शयूं आहिनि, ऐं या वरी कहिड़ियूं क्वालिटीज़ हुननि ॾिठियूं त हीअ जेका सीट आहे हिन वक़्तु हीअ जेका स्पीकरशिप जो जेको उहिदो आहे इहो अवेस कादर शाह साहब बहितर नमूने सां हलाए सघो, त छा ॿुधायो तव्हांखे त छो तव्हांजो फ़ैसिलो? ॾिसो, कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांजी पार्टी डिसिप्लिन जी उन में काउंट थियूं थियनि, जेके ॻाल्हियूं पार्टी जे अंदरि ई रहनि त बहितरु। मां हिन जो जवाबु ईअं ॾींदुमि त असांजी पार्टी जमहूरी पार्टी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी। सभिनी खे पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, जेके MPAs वर्कर्स जेके बि असां सभु जियाल आहियूं, असां सभु जियाल आहियूं, कराची खां कश्मीर ताईं, सभिनी खे पार्टी एलिवेट कयो आहे, सभिनी खे पार्टी मौक़ो ॾिनो आहे, पार्टी चांस ॾिनो आहे त तव्हां अची परफॉर्म कयो। लीडरशिप पाण उन शइ खे ॾिसंदी आहे, लीडरशिप पाण उन्हनि जे परफॉर्मेंस खे इवेल्युएट कंदी आहे, पोइ लीडरशिप नॉमिनेट कंदी आहे। ऐं पार्टी डिसिप्लिन जो मुज़ाहिरो सभु जियाला ईअं कंदा आहिनि त लीडरशिप जे तरफ़ां जेको बि फ़ैसिलो ईंदो आहे उहो बिस्मिल्लाह करे क़बूल करे ऐं उनखे अॻिते खणी हलणो आहे। ॾिसो, लीडरशिप जो विज़न इहो आहे, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो, प्रेसिडेंट आसिफ अली ख़ान ज़रदारी साहिब जो, अदी फरियाल टालपुर साहिबा जन जो विज़न इहो आहे त सभिनी खे गॾु खणी हलो। बिलावल साहिब स्पीच में बि कयो आहे, कोई असां खां ॿाहिरि न आहे, सभु असांजा आहिनि। अपोज़िशन ट्रेजरी बेंचिस तव्हां लाइ हिकु आहिनि, सभिनी खे टाइम ॾियो, सभिनी जे इशूज़ खे जंहिंखे उहो एड्रेस करणु हिते अचनि था, जे तव्हांजे हथ में कुझु आहे त तव्हां उन्हनि जी मदद कयो, उन्हनि जे इशूज़ खे एड्रेस करायो। स्पीकर जी ऑफिस जो कमु इहो आहे त उहो ब्रिज करे,
उहो ब्रिज करे हुकूमत ऐं ट्रेज़री बेंचिस खे हुकूमत बेंचिस खे ऐं अपोजिशन्स खे त उन जा जेके इश्यूज़ अनरिज़ॉल्वड आहिनि या किथे को हुननि जो मसइलो आहे त उहो हुकूमती धुर खे ॿुधाइनि, चीफ मिनिस्टर सिंध खे ॿुधाइनि, वज़ीरा साहिबान खे चवनि त बाबा हिननि जा मसइला किथे, हालांकि अवेलेबिलिटी तव्हां ॾिठी हूंदी त हिननि 6 महीननि में तक़रीबन सॼी कैबिनेट सेशन में अवेलेबल हूंदी आहे ऐं सभु हिक ॿिए सां मिलनि बि था, सभु हिक ॿिए जा इश्यूज़ एड्रेस बि करनि था। ॾिसो जॾहिं को अपोज़िशन धुर जो MP खे वज़ीर साहिब सां मिले थो त हुनजी ॻाल्हि ॿुधी उन जा फौरी अहकामात बि ॾिए थो, हुननि जे एरियाज़ खे विज़िट बि करनि पिया। इहो पहिरियों दफ़ो तव्हां ॾिठो हूंदो, इहा वॾी चेंज आहे ऐं इहो सॼो असांजी लीडरशिप जो विज़न आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे कुझु जेको तव्हां सवाल कयो त उन जा कुझु अहिड़ा पहलू आहिनि जेके मां आंसर नथो ॾेई सघां, पर अल्हम्दुलिल्लाह असांजी लीडरशिप जा जेके बि फ़ैसिला आहिनि उहे हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया त पॉज़िटिव डायरेक्शन में पिया वञनि ऐं इंशाअल्लाह अॻिते बि तव्हां ॾिसंदव त हिन जे पॉज़िटिविटी सां सॼी हुकूमत कमु करे रही आहे। अॼु बारिशूं थियूं हलनि, बारिशुनि जा ॾींहं अची विया आहिनि, सभु वज़ीर साहिबान ऑन द रोड आया आहिनि। मूंखे 2 ॾींहं थिया आहिनि त आउं पंहिंजे ॻोठऊं मोटियो आहियां ऐं बि 6 ॾींहं पंहिंजे ॻोठ ॾियो हुयुसि त सभु पंहिंजी शयुनि खे मॉनिटर कनि, पर शायदि मां सुभाणे वरी वापसि सखर हले वञा। इन केस उते अहिड़ी का बारिश कोन्हे, पर मां वरी हले वेंदुसि ॾिसां त अलाह ख़ैर करे। उते कंहिं शइ जी ज़रूरत न आहे मुंहिंजे हल्के में या मुंहिंजे ज़िले में मुंहिंजे माण्हुनि खे, कोशिशि कंदुसि त मां ॿियनि डिस्ट्रिक्ट्स खे बि हिन दफ़े विज़िट कयां। अच्छा मिर्ज़ा साहिबु, त तव्हां वज़ीर बि रहिया आहियो ऐं वज़ीर जो त वरी हिकिड़ो पंहिंजो चार्म आहे, मुंहिंजो वरी पंहिंजी, छाकाणि उहा वरी डायरेक्टली पब्लिक ऑफिस आहे, उहा ही तव्हांजी कॉन्स्टिट्यूशनल ऑफिस आहे। ॿिन्ही में तव्हांखे मतिलबु मज़ो कंहिं में आयो? हींअर त ख़ैर ही त अञा स्टार्टअप आहे तव्हांजा, कुझु महीना थिया आहिनि, पर मतिलबु हुन में वधीक मज़ो, छाकाणि त माज़ी में ईअं बि थियो आहे त निसार खोड़ साहिबु जॾहिं फस्ट टाइम थियो त सेकेंड टाइम थियण पे वियो, पर पोइ बि चई त न भई मूंखे स्पीकर न थियणो आहे, मिनिस्टर थियणो आहे। त पोइ मतिलबु मिनिस्ट्री में उन गाॾी में वधीक मज़ो आहे या हिन गाॾी में वधीक? ॾिसो मां इहा शइ त न चवंदुसि त हिते वधीक मज़ो आहे या हुते, ऐं चवंदो आहियां त जेको पार्टी जे तरफ़ां ज़िम्मेदारी मिले थी त उहो कमु करिणो आहे, उन में परफॉर्म करिणो आहे। पार्टी जंहिं तरफ़ तव्हांखे लॻाए थी त तव्हांखे ई कमु करिणो आहे। मां हिन खां पहिरियों पार्टी जे उहिदनि ते बि रहियो आहियां, डिस्ट्रिक्ट जो जनरल सेक्रेटरी रहियो आहियां, सखर जो प्रेसिडेंट जी चार्ज बि मूं वटि हुई, उते बि कमु कयुमि। उन खां अॻु में स्टूडेंट पॉलिटिक्स खां मथे आयो आहियां, MP रहियुसि त स्टैंडिंग कमेटी होम जो चेयरमैन रहियो आहियां, उते कमु कयुमि। जॾहिं ट्रांसपोर्ट जो वज़ीर हुउसि त ही ॾिसो मुंहिंजे चेयरमैन जो विज़न हो, मूंखे इहो टास्क ॾिनल हो त कराची में बसिस जो प्रोजेक्ट जेको आहे उहो अचणु घुरिजे हिते। ट्रांसपोर्ट जी अल्हम्दुलिल्लाह ॾिसो विजन शर्जील साहब कयो, मतिलबु बूस्ट अप हिन में मिले थो, पर मां तव्हांखे ॿुधायां, ॾिसो 3.5 साल मिनिस्ट्री मूं वटि हुई ऐं इन शइ खे शुरू खां टेकअप कयो, डिज़ाइन कयो। विजन मुंहिंजे चेयरमैन जो मुराद अली शाह साहब जन जी गाइडेंस हुई, ॾाढो उन सपोर्ट कई ऐं चेयरमैन साहब वक़्तन फ़वक़्तन गाइड कंदो रहियो इन्हनि शयुनि में। ऐं सॼी प्रोजेक्ट खे जॾहिं मुंहिंजी कॉन्ट्रीब्यूशन इहा आई त मां 3.5 सालनि में सॼी उन्हनि बसुनि जी डील्स खे मैच्योर करे, जॾहिं बसूं हिते उतां चाइना मां हली पियूं त ॾिसो इहो पार्टी जी तरीक़ेकार हूंदो आहे त मूंखे मिनिस्ट्री तां हटायो वियो, उन में को न पार्टी जी ज़िम्मेदारी आहे, जॾहिं पार्टी असांखे ॾींदी आहे असांजी अखियुनि ते। पर मां जेको कमु पंहिंजो कॉन्ट्रीब्यूट कयो, ऐं मां इहो ज़रूरु चवंदुमि तव्हांजे TV चैनल ते त मां पाण हिन शइ में, छो त प्रोजेक्ट मुंहिंजो ठाहियलु आहे, सॼो मुंहिंजो डिज़ाइन कयल आहे ऐं मैच्योर मुंहिंजो कयल आहे। शर्जील साहब हुन जो इनॉग्रेट कयो, पर शर्जील साहब जहिड़े तरीक़े सां हुन प्रोजेक्ट खे अॻिते खणी हलियो आहे, मूंखे बि ख़ुशी थी थिए जॾहिं तव्हां हिकु शइ ठाहींदा हो ऐं प्रैक्टिकली उहा रोड ते अची वई आहे ऐं एॾे सुठे तरीक़े सां हले पई, त शर्जील साहब तारीफ़ जो हक़दार आहे। सीनियर माण्हू आहे, सीनियर मिनिस्टर रहियो आहे, हिन वक़्तु बि सीनियर मिनिस्टर आहे। शायदि ॿियो को दोस्त हुजे अहिड़े सुठे तरीक़े सां न खणी हली सघे हा, ऐं बि इन शइ में मुतमइन आहियां त हीउ प्रोजेक्ट अञा अॻिते वधंदो, हू वधाईंदो पियो वञे। त शर्जील साहब उनखे जीअं जिते मां छॾियो उतां ॾाढे सुठे तरीक़े सां अॻिते खणी हलियो आहे। हिन वक़्तु हेल्थ ऐं उन खां पोइ हाणे ट्रांसपोर्ट खे ई ॻणिबो आहे। सिंध जेका हुकूमत पंहिंजी कारकरदगी ॾेखारे त पहिरियां हेल्थ जेके हॉस्पिटल्स आहिनि वॾियूं, उन खां पोइ हाणे ट्रांसपोर्ट जो आहे। मां हुजां, शर्जील इनाम मेमन साहब हुजे, साईं मुराद अली शाह साहब हुजे, असां सभु, साईं नासिर शाह साहब हुजे, असां जेको कुझु कयूं पिया इहो असांजो न आहे, पार्टी क़यादत जो विजन असांजो न आहे। इहो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तोहफ़ो सिंध जे अवाम लाइ। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी लीडरशिप जी विजन आहे सिंध जे अवाम लाइ। कोई बि हूंदो उहो पंहिंजी पार्टी जे लीडरशिप जे विजन ते कमु कंदो ऐं ईअं ई परफॉर्म कंदो। ऐं इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी लीडरशिप जा अहिड़ा खोड़ तोहफ़ा आहिनि जेके इंशाअल्लाह
अचण वारे ॾींहंनि में बि सिंध जे अवाम लाइ सिंध खे मिलंदा वेंदा। सही आहे। ॾिसां त ॿी हिकिड़ी त हिन असेंबली में इहो पाण ॾिठो आहे, ॾाढी सुठी शइ आयो आहे त काफ़ी नौजवान MPs आया आहिनि। हिकिड़ी सुठी तव्हांजी पार्टी में ख़ुदि ॿियनि अपोज़िशन जी जेके पार्टियूं उन में बि नौजवान हाणे हिंद भेरे काफ़ी चूंडिजी आहिनि। इनखे कीअं था ॾिसो त भई न्यू ब्लड आहे, ठीकु आहे, हुनखे ट्रेनिंग जी बि ज़रूरत आई आहे, पर इहो न्यू ब्लड अचण पोइ माना हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त भई असां वटि जेको यूथ आहे उहो हिकु त पॉलिटिक्स में एतिरो इंट्रस्ट वठे पियो ऐं एतिरी तादाद में चूंडिजी अचे पियो। पार्टियुनि पाण रियलाइज़ कयो आहे त हाणे असांखे यूथ खे सुठो रेशो ॾियणो पवंदो। ॾिसो, इहो मां तव्हांखे चयुमि न त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु मुंहिंजे चेयरमैन जी विजन खे ॾिसो, मुंहिंजी लीडरशिप जी विजन खे ॾिसो, अदी फरियाल साहिबा जे एफर्ट्स खे ॾिसो त जॾहिं जेके असांजा सीनियर्स आहिनि उहे MNAs ते हलिया विया, असां यंगस्टर्स खे हिन दफ़े वधि में वधि मौक़ो मिलियो आहे, उहे पार्टी में आया आहिनि, एनर्जेटिक आहिनि, कमु करण जो शौक़ु अथनि, परफॉर्म करण जो शौक़ु अथनि। जॾहिं नओं ब्लड तव्हां एंटर कंदव इन एरिना में त उहो परफॉर्म कंदो, उहो उनखे जुस्तजू आहे। मां हिते वेठो आहियां स्पीकर ऑफिस में, मूंसां मिलनि था अची यंगस्टर्स, जेको मां सिखियो आहे पंहिंजे सीनियर्स खां कोशिशि कयां थो त असां उन्हनि ताईं ट्रांसफ़र कयूं। जीअं असांजा सीनियर्स हिन वक़्तु वेठा आहिनि, उन्हनि उहे गाइड करनि था यंगस्टर्स खे, त हिकिड़ो ॾाढो जेके चवंदा आहिनि त सुठी ॻाल्हि आहे त यंगस्टर्स आया आहिनि ऐं इहा इनशाला पॉज़िटिविटी आहे हिकिड़ी पार्टी जे तरफ़ां, पाकिस्तान जी सभिनी खां वॾी पॉलिटिकल पार्टी जे तरफ़ां इहो प्रूव कयो आहे त जॾहिं तव्हां यंगस्टर्स खे चांस ॾींदव त उहे ईअं ई ट्रांसपोर्ट जा इनिशिएटिव खणी ईंदा, उहे ईअं ई हेल्थ सेक्टर जेके आहिनि उन में त कामयाबी थींदी। सरदार शाह साहिबु जॾहिं आयो त उन एजुकेशन सेक्टर में केतिरो कमु कयो आहे। नासिर शाह साहिबु या शर्जील साहिबु जीअं हिन वक़्तु हलाए रहियो आहे पंहिंजो एक्साइज़ डिपार्टमेंट, ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट, इंफॉर्मेशन डिपार्टमेंट, त इहे खोड़ नाला आहिनि। मां तव्हांखे ॿुधायांव इनफैक्ट अॼु जे ॾींहं जे हवाले सां जीअं हाणे हीउ हफ़्तो हले पियो बारिशुनि जो, त जाम ख़ान शोरो साहिब खे ॾिसो पिया त पूरे सिंध में पियो घुमे। त ॾिसो, तव्हां जॾहिं यंगस्टर्स खे चांस ॾींदव त उहे ज़रूरु तव्हांखे परफॉर्म करे ॾेखारींदा। ऐं चेयरमैन साहिब जो विजन आहे, इनशाला अॻिते बि जीअं मां चयुमि त खोड़ अहिड़ियूं पॉज़िटिव शयूं तव्हां ॾिसंदव जेके चेंजिस हूंदियूं इनशाला। ब्रेक जो वक़्तु आहे छा था? ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ असां शाह साहिब सां गुफ़्तगू जारी। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार अवैस कादिर शाह साहिब स्पीकर सिंध असेंबली असां सां गॾु प्रोग्राम में मौजूदु आहिनि। शाह साहिबु, हिकिड़ो ॿियो इशू जेको मौजूदु आहे असेंबली जो आहे उहो त हिकु जमायत इस्लामी ऐं GDA जे मेंबरनि अञा कुझु हिकु ॿियनि शायदि हलफ़ न खयो आहे अञा ताईं। इन हवाले सां छा प्रोसीजर आहे, छा रूल्स चवनि था त केतिरे अरसे ताईं जेकॾहिं को मेंबर हलफ़ न खणे त उनखां पोइ डीसीट थींदो आहे, या इन जे छा पिया सोचो इनखे, या तव्हां लिखो पिया त भई अचो हलफ़ खणो? असांजी ॻाल्हि उन्हनि जी लीडरशिप सां थी आहे। ॾिसो, पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, इलेक्शन जो प्रोसेस पूरो थी वियो, मुख़्तलिफ़ दोस्तनि सां मुंहिंजी बि ॻाल्हि थी आहे, मुख़्तलिफ़ असांजा जेके इशूज़ आहिनि उहे बि डिस्कस थिया हिन ते। त उन्हनि खे चयोसीं त अचनि, भली अची ओथ खणनि, हलफ़ खणनि, ईअं न करनि। त इलेक्शन गुज़री वई, हाणे 5 साल हलणो आहे, हिकिड़ो प्रोसेस पूरो थियो आहे। हाणे हुन ते जे तव्हांखे को एतिराज़ु आहे त कोर्ट्स आहिनि, इलेक्शन ट्रिब्यूनल्स आहिनि, तव्हां उन्हनि में वञी सघो था, पर तव्हां अची ओथ खणो, अची असेंबली में वेहो ऐं माण्हुनि जेको तव्हांखे वोट ॾिनो आहे, पंहिंजे अवाम वोट ॾेई हिते मोकिलियो आहे, त तव्हां उन्हनि जी तर्जुमानी कयो। इन ते इहे डिस्कशन्स हलनि पिया, लेट्स सी अलाह कंदो पॉज़िटिव का शइ थींदी आहे। न आया त पोइ मतिलबु उन ते ज़रूरु। अच्छा, ॿियो हिकिड़ी शइ जेका सिंध असेंबली जे हवाले सां ॾाढी पॉज़िटिव आहे ऐं उहा एप्रिशिएट करणु बि खपे, त गुज़िरियल जेके 3 असेंबलियूं गुज़रियूं आहिनि उन में कानून साज़ी सिंध असेंबली सभिनी खां ज़बरदस्त कई आहे। हिन में को शक कोन्हे। ॿियनि 3 जेके सूबाई असेंबलियूं आहिनि उनजी भेट में, बल्कि उन ख़ुदि पाण जेके नेशनल असेंबली जी बि भेट कंदासीं त सिंध असेंबली तमामु ज़बरदस्त कानून साज़ी कई आहे। इशू वरी इम्प्लीमेंटेशन जो अचे थो त अमल दरामद में जेतिरी सिंध असेंबली कानून साज़ी में फुर्तीली आहे, ओतिरो वरी सिंध हुकूमत उनजे इम्प्लीमेंटेशन में उन हवाले सां ओतिरी कोन्हे। त इहो लेक किथे आहे? कानून ठही थो वञे, उहो इम्प्लीमेंट नथो थिए। कॾहिं बि सिंध हुकूमत इन शइ में का लेकिन न कई आहे त इम्प्लीमेंटेशन न थिए। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, किथे न किथे फ्लॉज़ हूंदा आहिनि। मां जीअं तव्हांखे चयो त होम मिनिस्टर साहिबु हिन वक़्तु ज़िया लंजार साहिबु आहे, लॉ मिनिस्टर बि आहे, पार्लियामेंट्री अफेयर्स जो मिनिस्टर बि आहे, ऐं मुराद अली शाह साहिबु इन्हनि जी कोऑर्डिनेशन ॾाढी सुठी आहे। इन शइ खे व्यू करनि था त किथे न किथे जिते असां इन्हनि शयुनि खे लेकिंग आहे उनखे इम्प्रूव करे सघूं, इम्प्लीमेंटेशन ॾे फुल इन्हनि जी कॉन्संट्रेट करनि था त जेके लॉज़ आहिनि उहे इम्प्लीमेंट थियनि। ज़रूरु किथे न किथे का फ्लॉ आहे, उनखे वक़्त सां गॾु इनशाला दूरि कयो वेंदो। ऐं मां हिकिड़ी ॿी कोशिशि कई आहे, इनशाला कुझु ॾींहंनि में इहा शइ खोड़ जेके असां लेजिस्लेशन कई आहे, जेके कानून आया आहिनि, जेके पुराणा अमेंड थिया आहिनि, सिंध जे असांजे यंगस्टर्स खे
इवन पाकिस्तान जे यंगस्टर्स खे इन्हनि शयुनि जी ख़बर न आहे। असां थ्रू पंहिंजी वेबसाइट असां अपडेट पिया कयूं, अपग्रेड बि कयूं पिया। कोशिशि कंदुसि त इहे सभु जेके लॉज़ आहिनि, इहे जेके असांजा एक्ट्स आहिनि, इहे उन ते वेबसाइट ते अवेलेबल हुजनि, त जीअं असांजी यूथ जेकी आहे, असांजा यंगस्टर्स इनखे पढ़नि, इन्हनि खे ॾिसनि। ऐं उहा वेबसाइट ते असां हिकिड़ो इहो बि इन में रखंदासीं त ॾिसो, इहो न आहे त हिकिड़ो दफ़ो हिकु कानून ठही वियो त उनखे उहो ई रखिणो आहे। वक़्त सां गॾु तरमीमूं थींदियूं आहिनि। उहे तरमीमूं थींदियूं आहिनि भलाईअ लाइ, अवामुन नास जी भलाई लाइ। जे कंहिं उन जे कानून जे कंहिं शिक खे असां अञा बहितर करे सघूं था, त ॾिसो न, सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां हमेशह इहा पॉलिसी रही आहे त हू इन शइ लाइ ओपन हूंदा आहिनि, त उहा तव्हां डिस्कस करे सघो था, अचो असां सां विहो, ॻाल्हायो। जेकी सुठी आहे उन में को आर कोन्हे, उहो असां करण लाइ तयारु आहियूं। त उन में उन्हनि जी राय बि वरिती वेंदी। ऐं मुंहिंजी वरी बि मां इन शइ खे वरी बि इन पॉइंट खे थोरो एम्फेसिस कंदुसि त उन्हनि लॉज़ खे असांजी यूथ ज़रूरु पढ़े, उन्हनि एक्ट्स खे, कानून साज़ी खे, उन जी जेके पुराणनि खे असां अमेंड कयो आहे या जेके नया ठाहिया आहिनि, उन्हनि खे हिकु दफ़ो गो थ्रू ज़रूरु करनि, उन सां खोड़ शयूं वाज़े थी सघनि थियूं। अच्छा, ॿी छा साहिबु, हिकिड़े अॼु जी जेका जदीद वक़्त जी ज़रूरत बि आहे त जेका कानून साज़ी थिए उहा जेका अॼु जी हालतुनि जे हिसाब सां थिए उहा ठीकु आहे, पर ॿी हिकिड़ी शइ त दुनिया सां बि गॾिजण जी ज़रूरत आहे। तव्हां वटि छा तव्हां विजन रखो था इन हवाले सां त सिंध असेंबली रुगो सिर्फ़ु पाकिस्तान जी असेंबलियुनि सां कनेक्ट न थिए बल्कि दुनिया जी असेंबली सां कनेक्ट थिए? उते छा शयूं डिस्कस पियूं थियनि, उते कहिड़े तरीक़े सां असेंबली हलाई वेंदी आहे, या ख़ुदि मेंबर्स जो बिहेवियर उते कीअं हूंदो आहे, इन हवाले सां को प्लान कयो पिया त असां ब्रिटिश असेंबली सां थियूं, ईअं असां अमेरिकन कांग्रेस सां कनेक्ट थियूं, या जेके दुनिया जी ॿियूं जेके वॾियूं पार्लियामेंट्स आहिनि, सिंध असेंबली में उते सेशन रखाइजनि, हितां नौजवान पार्लियामेंटेरियंस खे मोकिलिजे, ट्रेनिंग्स वठनि, अहिड़े क़िस्म जो कुझु सोचियो था? जॾहिं 2013 में पहिरियों दफ़ो असां ओथ खयोंसीं त इहे शयूं ॿुधियूंसीं त कुझु अहिड़ा प्रोग्राम्स हूंदा जिन में अमेरिकन पार्लियामेंट जा विज़िट हूंदा, यूरोपियन पार्लियामेंट्स जा विज़िट हूंदा, ऐं MPs जूं ट्रेनिंग्स हूंदियूं। अनफॉर्चुनेटली पोयनि 10 सालनि में इन्हनि शयुनि ते माना अहिड़ियूं ट्रेनिंग्स न ॾिठियूंसीं, या इवन दो न वञी सघिया। पर आउं जीअं हाणे हिन ऑफिस खे संभालियो आहे त उन्हनि शयुनि खे वरी रिवाइव करण जी कोशिशि कई अथमि। त हाणे कोशिशि कई आहे त पिप्स जा जेके असांजा लोकल हितां जा इंस्टीट्यूट्स आहिनि, जीअं इस्लामाबाद में उनजो हेडक्वार्टर आहे, उन्हनि जूं ट्रेनिंग्स करायूं। ॿिया हिकिड़ा खोड़ इंस्टीट्यूशन्स हिते आहिनि जिन सां असां राब्तो कयो आहे। असांजी यंगस्टर्स ऐं जेकी नवां आया आहिनि, माना मां इहे ॻाल्हायां पियो सॼे हाउस हिकिड़े पार्टी लाइ स्पीकर, मां सॼे हाउस जो आहियां। इहा हिकिड़ी ॾिसो चयुमि न त स्पीकर लाइ वॾे में वॾो मसइलो इहो हूंदो आहे त हू हुनखे कुझु न थींदियूं आहिनि। त कोशिशि कंदा आहियूं त रेशो वाइज़ असां सभिनी खे ट्रेनिंग्स ते मोकिलियूं। ऐं इहा ॻाल्हि आउं स्टार्ट कई आहे, हाणे असां ॻाल्हाइणु शुरू कयो आहे, कॉरेस्पॉन्डेंस शुरू कई आहे इंटरनेशनल इदारनि सां बि। मुख़्तलिफ़ ॿाहिरि जेके इंस्टीट्यूट्स आहिनि जेके विज़िट कराईंदा आहिनि, जेके उतां जे सिस्टम खां असांजे MPs खे वाक़ुफ़ु कराईंदा, त जीअं लेजिस्लेशन थिए थी अमेरिका में त उहा कीअं थी थिए, जीअं लेजिस्लेशन थिए थी यूरोप में त उनजो तरीक़ेकार कीअं आहे, कहिड़े तरीक़े सां आहे। त इन्हनि में असां लॻा पिया आहियूं। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त बाय द एंड ऑफ दिस फाइनेंशियल ईयर त असां हिकु ॿ पंहिंजा डेलीगेशन्स मोकिलियूं, स्टार्ट कयूं। मुंहिंजी कोशिशि आहे त जीअं असांजा सभु MPs खे इहो ख़बर हुजे त लेजिस्लेशन जो प्रोसेस असां वटि छा आहे, दुनिया वटि छा आहे। जॾहिं हू पाण में मिलंदा, इंटरेक्ट कंदा, त व्यूज़ एक्सचेंज कंदा, त उन में घणियूं शयूं जेके आहिनि क्लियर बि थींदियूं। शायदि उन्हनि जूं चङियूं शयूं असां हेॾे खणी अचूं, या असांजूं जेके शयूं आहिनि शायदि हू अडॉप्ट करनि, त इहो इन्हनि ट्रेनिंग्स सां ई अॻिते वधंदो। हाणे पाण थोरो अचूं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा बरसातनि जी तमामु घणी ऐं ॾाढो ख़तरनाक क़िस्म जो स्पेल हले थो पियो सिंध जे अक्सर ज़िलनि में, ऐं ख़ासि तौर ते लाड़पट त मुतासिर थी आहे। त छा हुकूमत या तव्हां जेको इन हवाले सां काफ़ी फोकल पर्सन बि मुक़ररु थिया आहिनि, कीअं पिया ॾिसो उन्हनि जी परफॉर्मेंस? ठीकु आहे, इन में को शक न थिए, कुदरती आफ़त आहे इहा कान, इन में शयूं ज़ाहिर आहे की डिस्टर्ब थींदियूं, इंफ्रास्ट्रक्चर इन में तबाह थिए थो, पर पोइ बि आवाम खे फौरी तौर ते रिलीफ ॾियण या रेस्क्यू करण त हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। ॾिसो, फोकल पर्सन्स जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो उहे ऑन ग्राउंड आहिनि। डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सॼी अलर्ट आहे, PDA में मॉनिटर करे पई हर शइ खे। PDA में जा जेके डिस्ट्रिक्ट वाइज़ जेके बि ऑफिसर्स आहिनि उहे ऑन ग्राउंड मौजूदु आहिनि। जेको रिलीफ असां ॾेई सघूं था इमीडिएटली, उहे उते डिस्ट्रिक्ट वाइज़ उन्हनि जी सप्लाई लाइन उते बंदि न थी आहे। उते जेके शयूं ज़रूरत आहिनि उहे पहुचायूं पई वञनि। रेस्क्यू ऐं रिलीफ ॿ अलॻि अलॻि ऑपरेशन्स आहिनि। कुझु एरिया में हिन वक़्तु रेस्क्यू बि हले पियो जिते थोरी फ्लडिंग वधीक आहे। ॾिसो, डी वाटरिंग पम्प्स आहिनि, एक्सकेवेटर्स आहिनि, वॾा जेके पम्प्स अचनि पिया, ड्रेनेज पम्प्स आहिनि। पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ऑन ग्राउंड मौजूदु आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे
बिजली जी तव्हांखे ख़बर आहे सोलर कमु करे कोन पियो, इशूज़ आहिनि, पर अबव ऑल मां हीअ शइ चवां त ह्यूमनली जेको पॉसिबल आहे सिंध गवर्नमेंट उहो सभु कुझु करे पई। छा लॻे थो त फ्लड जो ख़तरो लॻे थो? ॾिसो PDA में जेको मेट डिपार्टमेंट जेको ॿुधायो आहे उहो त ॿुधायो अथऊं, पर हाणे असांजा जेके बि फोकल पर्सन्स मौजूदु आहिनि, मिनिस्टर साहिबान ख़ुदि पंहिंजे डिस्ट्रिक्ट्स खे मॉनिटर करे रहिया आहिनि, MPA साहिबान मौजूदु आहिनि, MNAs उन्हनि शयुनि खे ॾिसनि पिया। इवन जिन डिस्ट्रिक्ट्स में बारिश कोन्हे उतां बि जे मदद जी ज़रूरत पए थी त उहे बि उन्हनि ॿियनि डिस्ट्रिक्ट्स खे ॾियनि पिया। मां जेको लफ़्ज़ यूज़ कयो ह्यूमनली, इंसानी तौर ते जेकी शइ पॉसिबल आहे उहा सिंध गवर्नमेंट करे रही आहे उते, ऐं असां कोशिशि करे रहिया आहियूं। हाणे ॾिसो न, कुदरती आफ़त आहे, एक्सपेक्टेड न हो त 2 साल अॻु में ईअं बारिश थींदी, इंफ्रास्ट्रक्चर ईअं तबाह थी वेंदो। कॾहिं कंहिं 70 साल में पोयनि 80 साल में कंहिं विटनेस न कयो त अहिड़े क़िस्म जो को ईअं आफ़त अची सघे थी। क्लाइमेट चेंज जे करे थियो आहे, पर असां पंहिंजी कोशिशि कयूं पिया। इंशाअल्लाह असां पंहिंजे माण्हुनि खे अकेलो न छॾींदासीं। जीअं मूं ॿुधायो त इवन सखर में बारिश कोन्हे, पर मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त मां वरी 2 ॾींहं छॾे ॿीहर वञा ऐं हेॾे बि अचां पियो, ऑफिस खे बि ॾिसां पियो, हितां जा इशूज़ बि ॾिसूं पिया और पंहिंजे ॻोठ खे बि ॾिसूं पिया। अच्छा त ॿी ॾींहं पाण सखर ॾे हलूं, छाकाणि तव्हांजी कॉन्स्टिट्यूंसी आहे, तव्हांजो ज़िलो बि आहे ऐं उतां तव्हां वोट वठी हिते आया आहियो, त उते ॿिया खणी इशूज़ हुजनि, पर वॾो इशू जेको हाणे रिसेंट थियो उहो बैराज वारो थियो, गेट वारो थियो। ॿियो त इहो ॿुधायो त बैराज जेको आहे सो हाणे पंहिंजी एज गुज़ारे बि चुको आहे, हिकिड़ो तमामु ॾुखियो कमु आहे, हिन में अरबें खरबें रुपया खपंदा आहिनि थियण लाइ, पर सभ खां वधीक ज़ाहिर आहे उहा रेस्पॉन्सिबिलिटी तव्हां जेके तव्हां इलेक्टेड आहे उन्हनि जी थिए थी। त इन ते छा पिया सोचो त बैराज खे हाणे छा नओं ठाहिबो, इनखे इन जी मरम्मत थींदी, छा थींदो? ॾिसो प्रपोज़ल्स आहिनि, उन ते डिस्कशन हले पियो, पोयनि 2 सालनि खां इहो डिस्कशन हले पियो, इन ते प्रपोज़ल्स ॾिना विया आहिनि ऐं कोशिशि करे पई सिंध हुकूमत त पहिरियों हिन वक़्तु जेको प्रोजेक्ट आहे त हिन जो जेको वेट आहे दरवाज़नि जो, उन्हनि दरवाज़नि जे वेट खे घटायूं, दरवाज़ा सभु रिप्लेस कयूं, त जीअं जेको जो त पुराणो मैकेनिज़म आहे उन मैकेनिज़म खे चेंज पिया कयूं, मैकेनिकली दरवाज़ा जेके आहिनि उहे अचनि त वज़न जेको आहे उहो घटि थिए। इन वक़्तु बि स्ट्रक्चर एज सच जेको आहे, तव्हां माना ईअं सॼे बीइंग एन इंजीनियर, मां पाण इंजीनियर आहियां, मूंखे ख़बर आहे इन्हनि शयुनि जी स्ट्रक्चर खे अञा थोरी रिपेयर मेंटेनेंस जी ज़रूरत आहे, जेकी वक़्तनि फ़वक़्तनि थींदी रहंदी आहे। नयो बैराज ठहे त ॾाढो सुठो आहे, पर इन लाइ वाकई असांखे बिलियंस ऑफ रुपीज़ जी ज़रूरत आहे। ॾिसो डिस्कशन में फाइनल छा थो थिए, इमीडिएटली हिन साल या हिन साल जे आख़िर ताईं फाइनल थी वेंदी, पर हिन वक़्तु जेको प्रोजेक्ट आहे दरवाज़नि चेंज करण जो, जे इहो टाइमली इंशाअल्लाह थी वेंदो त इन में घणो फ़र्क़ु, घणो पॉज़िटिव हुन में अची वेंदासीं। सखर खे हाणे ॿियो कहिड़ो गिफ्ट पिया ॾियो? हुते यूनिवर्सिटी शायदि हिकु अरोड़ यूनिवर्सिटी ऐं ॿी शायदि बेगम नसरुत भुट्टो यूनिवर्सिटी, इहे बि आहिनि, पर हाणे कई नयूं शयूं ॾियो पिया सखर जो, हुनखे गिफ्ट ॿुधाए न ॾिबो आहे साईं। अच्छा, सरप्राइज़ आहिनि, गिफ्ट ॿुधाए न ॾिबो आहे। ॾिसो असांजी हिन वक़्तु अवलीन तरजीह आहे त पाकिस्तान हिकु ग़रीब मुल्क आहे, एटमिक पावर आहे, पाकिस्तान में मादनी वसाइल तमामु घणा आहिनि, पर पुराणनि उन्हनि शयुनि खे नथा डिस्कस कयूं त छो थियो, छाजे लाइ थियो, कीअं थियो, पर पाकिस्तान में एतिरा हिन में कैपेसिटी, हिन मुल्क में हिन वक़्तु एतिरी फंडिंग अवेलेबल नाहे। 2 साल अॻु जेकी आफ़त आई उन सॼे सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर ख़तमु करे छॾियो, उहो रोड नेटवर्क हुजे, एजुकेशन हुजे, हेल्थ सेक्टर हुजे, कहिड़ो बि सेक्टर हुजे, उनखे बिल्कुलु ख़तमु करे छॾी। इवन जॾहिं UN सेक्रेटरी जनरल आयो, उन हेलीकॉप्टर में विज़िट कयो त उन जा जेके स्टेटमेंट्स हुया, उन जेको चयो अची, उन प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन ॻाल्हि कई जेकी, त उहा तव्हांखे अञा ॾिसो, मां उन ते नथो न त कुझु घणो कुझु ॻाल्हाए। अच्छा, असांजी कोशिशि इहा आहे त असां उन शइ खे जेतिरो अधु खां वधीक रिवाइव करे विया आहियूं, पर कोशिशि कयूं त असां उन पंहिंजे सॼे इंफ्रास्ट्रक्चर खे ॿीहर रिवाइव करे, रोड नेटवर्क खे, स्कूल सेक्टर्स जेके असांजा डैमेज आहिनि स्कूल्स, उन्हनि खे ॿाहिरि रिवाइव कयूं। असां हेल्थ फैसिलिटीज़ जेके असांजी उन्हनि एरियाज़ में आहिनि घणे भाङे तयारु थी वियूं आहिनि, पर अञा जेके फंक्शनल करण जे हुन में आहिनि उन्हनि खे फंक्शनल करे वञूं त कोशिशि हूंदी त 2-2.5 सालनि में सखर हब आहे, सिंध जो 3 वॾो शहर आहे, मोटरवे हिन वक़्तु सखर ताईं आहे, तव्हांजो हिन वक़्तु इंशाअल्लाह फेडरल गवर्नमेंट खे ऐं कुझु ॾींहंनि में लेटर बि लिखां पियो, ऐं पाण जी, छो त पोएं दफ़े असेंबली में बहस थी आहे, ऐं मिनिस्टर कम्युनिकेशन खे अलीम ख़ान साहब खे लेटर लिखां पियो त हुन जो स्टेटस ॿुधायो, छो त हिते जेके इशूज़ हलनि पिया असेंबली में, सभु मेंबर्स इन ते शिकायत पिया करनि, त
त छुन थो ठहे आख़िर वजह छा सॼे आहे? मुल्क में ठहियो पियो रुॻो सखर ऐं हैदराबाद जो पीस आहे त इहो इशारा घणनि शयुनि ते वञनि था न, त असेंबली में त मेंबर्स इहो बि ॻाल्हाइनि पिया त शायदि सिंध आहे इन जे करे कोन थो ठहे, जे पंजाब हुजे हा या KP हुजे हा त जल्दी ठही वञे हा। ॻाल्हियूं खोड़ आयूं आहिनि, उहे मां अलीम ख़ान साहब खे लिखां पियो, लेटर मां सॼी मीडिया सां शेयर कंदुसि। पर इनशाला जी सखर जे अवाम लाइ, सखर जे पंहिंजे अवाम जो थोराइतो आहियां, सखर जे पंहिंजे उन्हनि भाउरनि भेनरुनि जो थोराइतो आहियां जिन दुआयूं करे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार खे मूंखे ॿियनि उम्मीदवारनि खे कामयाबु कयूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत टियों भेरो आई आहे सिंध में। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके यूनिवर्सिटीज़ ॾिनियूं आहिनि, हॉस्पिटल्स वॾा वॾा ॾिना आहिनि, त इनशाला हिन दफ़े बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर वारनि लाइ ज़रूरु को नओं तोहफ़ो ॾींदी। आख़िर में छा साहब पुछां तव्हांखां, त छाकाणि तव्हां स्पीकर थी विया, ॿिया जेके MPAs हूंदा आहिनि या वरी उहे वरी पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहिनि, इजलास में आया वरी अॼु निकिरी विया पंहिंजे माण्हुनि सां, तव्हां जेतिरा ॾींहं इजलास आहे तव्हां तक़रीबन नज़र अचो था असांखे, त तव्हां ई पिया था हलायो। एंथोनी साहब खे त कॾहिं कॾहिं वारो थो मिले, त कीअं हाणे तव्हां पोइ मैनेज कयो पिया, त तव्हांजी तक जे अवाम खे टाइम कीअं पिया ॾियो, उन्हनि जो कमकार कीअं पिया थियनि, कहिड़ो मैकेनिज़म ठाहियो अथव त सखर जो जेको उहो वोटर जेको तव्हांजे तक जो उहो उनखे परेशानी न थी आहे तव्हांजे स्पीकर थियण सां? ॾिसो, ईअं सम्झो त वधि में वधि टाइम ॾियण वारो माण्हू जेको पंहिंजे ॻोठ खे, पंहिंजे हल्के खे, मिनिस्ट्री हूंदे, इवन नैब जा केसिस हुया, इमरान ख़ान जी गवर्नमेंट में सॼी फैमिली जेकी आहे, अध खां वधीक फैमिली जेल में, ॿियनि सभिनी ते केसिस, सिंध हाई कोर्ट में केस अलॻि हुयो, सुप्रीम कोर्ट में अलॻि, नैब कोर्ट सखर में अलॻि, कोरोना मथां अची वियो, मिनिस्ट्री खे लुक आफ्टर अलॻि पियो कयां, पर पोइ बि मां सखर खे टाइम ॾियणु न छॾियो, पंहिंजनि माण्हुनि खे न छॾियो। हाणे ॾिसो तरीक़ेकार ज़रूरु थोरो डिफरेंट, थोरो घणो न, मां कोशिशि त इहा थो कयां त मूंखे जे हिकु बि पूरो ॾींहुं मिलंदो आहे त मां फ्री आहियां कराची में, कोशिशि कंदो आहियां त हिकु ॾींहुं शाम जो निकिरी वञा, उहो ॾींहुं बि वञी सखर गुज़ारे, त पंहिंजे माण्हुनि जे विच में हुजां, उन्हनि खे इहो न थिए त हाणे शायदि असां सां मेल मुलाक़ात घटि आहे। पर कराची में जीअं हाणे असेंबली में वेठो आहियां, त जेके दोस्त जितां जा बि अचनि था मूं वटि, कराची घर हिते सुबुह जो असांजो तरीक़ेकार आहे, तव्हांखे ख़बर आहे, पंहिंजो कल्चर आहे, त सवेर दोस्त अची वेंदा आहिनि, जेके अचनि था कमे कारे, उहो उन्हनि सां मिली मुलाक़ात करे सुठे तरीक़े सां, जंहिंजो जिते जिते कमु आहे, कोशिशि कंदो आहियां त मुंहिंजे फ़ोन सां या मुंहिंजे कंहिंखे लेटर लिखण सां कमु थी थो वञे, त उन्हनि खे उते मिली मुलाक़ात करे वरी हिते ईंदो आहियां। पोइ हिते सॼे सिंध मां जेके दोस्त अचनि था, पोइ शाम ताईं वेठा आहियूं, ऑफिस खुली पई आहे, हे ॾिसो सिंध असेंबली इजलास आहे त हिकिड़ो ॿियो मैकेनिज़म आहे, सेशन थो हले, उन खां अलावा कोशिशि हूंदी आहे त जेको जितां सिंध मां अचे थो, मां वेठो आहियां, जेके माण्हू मुलाक़ात लाइ अचनि था सभिनी सां मिलंदो आहियां, कंहिंखे रोक टोक कोन्हे, कश्मोर जो आहे, दादू जो आहे, मिठी जो आहे, लाड़काणे जो आहे, ॾिसो असेंबली सभिनी जी आहे, स्पीकर सॼे सिंध जो आहियां, ज़िम्मेदारी इहा बि आहे, इहा बि निभायूं पिया। ज़रूरु थोरो घणो तकलीफ़ ईंदी मुंहिंजे हल्के वारनि खे, पर कोशिशि कंदो आहियां त उन्हनि खे भरपूर टाइम ॾेई सघां। ईअं त रस्ता खुलियल हूंदा हाणे, माना जीअं पोयां 2-3 ॾींहं शिकारपुर वारनि लाइ रस्ता खुलिया पिया असेंबली में, जंहिंजी दिलि करे हले, हाणे वरी सखर वारनि खे ॾिसो, सखर न सिंध वारनि लाइ, सॼे सिंध खे सखर वारनि, ॾिसो सखर वारनि जी सकाफ़त आहे, त असां सखर वारा जॾहिं महिमान नवाज़ी में अलाह जो शुक्र आहे, इन शइ में मशहूरु आहियूं सखर वारा सभु, त जॾहिं 4 अप्रैल ते सॼे पाकिस्तान पीपल्स पार्टी ईंदी आहे लाड़काणे, त पहिरियों सखर ईंदा आहिनि, पोइ उतां लाड़काणे पहिरियों पड़ाव उते हूंदो आहे, वरी 27 दिसंबर ते बि ईअं हूंदो आहे। त इहा अल्लाह साईं जी महिरबानी आहे, ऐं इहा पार्टी लीडरशिप जी बि महिरबानी आहे, त उन्हनि असांखे एतमाद करे इन्हनि मंज़िलनि ते पहुचायो, जो इन्हनि पोज़ीशन ते वेही अवामी ख़िदमत करे सघूं था। अवेस कादर शाह साहब, वॾी महिरबानी। थैंक यू, महिरबानी।